नानक देव की। साईं लैणा राम साहिब की। साईं लाला राज साहिब की। पूज्य माता साहिब की। पूज्य अम्मा साहिब की। परम पूज्य दादी साहिब की। सर्व संतन महात्माओं की। गुरुड़ी प्यारी साथ संगत सभी के ओम शांति। बढ़िया कथा कई काने त लाइन खां कारून बादशाह वटि जेॾी महिल साहिब वञनि था न जो ठिकरियूं पिया मेड़नि उते छॾीसीं कथा। नसीहत नामो तिलंग मैला पहला। कीचे नेक नामी जो देवय खुदाए। जो दीसे जिमी पर सो होसी फनाए। दायम व दौलत किसे बेशुमार। ना रहेंगे करोड़े ना रहेंगे हजार। दमड़ा तिसी का जो खर्चे और खाए। देवे दिलावे रजावे खुदाए। होता न राखे अकेला न खाए। तहकीक दिलदानी वही बिस्त जाए। कीजे तवगिया ना कीजे गुमान। न रहसी चुनिया ना रहसी दीवान। हाथी व घोड़े व लश्कर हजार। होवेंगे गर्क कुछ लागे न बार। दुनिया का दीवाना कहे मुल्क मेरा। आई मौत सिर पर न तेरा न मेरा। केते गए देख वाजे वजाए। वही एक रहसी जो साचा खुदाए। आया अकेला अकेला चलाया। चलते वक्त कोई काम न आया। लेखा मंगी जय क्या दीजे जवाब। तोबा पुकारे तो पावे अजाब। दुनिया पे कर जोर दमड़ा कमाया। खाया हंडाया अजाई गवाया। आखिर पछोताना करे हाय हाय। दरगाह गया ते तू पावे सजाए। लानत है तैकू व तेरी कमाई। दगेबाजी करके दुनिया लूट खाई। पिए पियाले और खाए कबाब। देखो रे लोको जो होते खराब। जिसका तू बंदा तिसी का संवारिया। दुनिया के लालच ते साहिब विसारिया। न कीती इबादत न राख्यो ईमान। न हुकूमत कीतिया पुकारे जहान। अंदर महल के तू बैठा है जाए। हरमा से खोले खुशबू हवाए। ना सूझे न बूझे बाहर क्या होए। हरामी गरीबा को मारे बिगोए। बस्ती उजाड़े फिर ना वसावे। कूके पुकारे तो दाना न पावे। लाखों करोड़ी करे बेशुमार। कई किरसान बपड़े मरीवे हजार। हाकम कहावे हुकूमत न होए। दुनिया का दीवाना फिरे मस्त लोई। लूटे मुल्क और पहरे व खाए। दोजख की आतश मारेगी जलाए। गर्भ स्यूं ना देख दुनिया दीवानो। हमेशा ना रहेगी तू ऐसी ना जानो। उठावे सबा उसके लागे न बार। किसकी ये दुनिया किसके घर बार। चंद रोज चलना किछ पकड़ो करार। ना कीजे हिरत बहुत दुनिया के यार। शर्मिंदा ना हो कुछ नेकी कमाए। लानत का जामा तू पहरे न जाए। गफलत करोगे तो खाओगे मार। बेटी व बेटा कोई लएगा ना सार। तोबा करो बहुत कीचे न जोर। दोजख की आतश जलावेगी गोर। मुशाइक पैगंबर केते शाय खाना। ना दीसे जिमी पर फूलों के निशाना। चलते कबूतर जनावर जी छाव। केते खाक हुए कोई पूछे न नाव। 40 गंज जोड़े ना रखियो ईमान। न दानी ये दुनिया व फानी मुकाम। तू खुद चशम बीनी है चलता जहान। हर वक्त बंदे ना
खिदमत विसार, मस्ती गफलत में बाजी न हार, तौबा न कीतिया कर दे गुनाह, नानक ऐसे आलम से तेरी पनाह। इहो शब्द ॿुधी बादशाह हैरान थी वियो ऐं परलोक जे शक्तियुनि जो भउ दिलि ते आणे चवण लॻो त जंहिं वक़्तु जम जा दूत वठी खणी ॿधंदमि तंहिं महिल अलाए जे मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। मूं हरदम सभिनी ते ज़ुल्म कया आहिनि, एतिरो बि न थिए ॼातुमि त को ख़ुदा आहे। अॼु ई तव्हां खां ॿुधी डपु थो थिए। तव्हीं पंहिंजी महिर करे मूंखे धणीअ जे दॻ लायो। मां जो धन जे कृष्णा रूपी दरिया में लुढ़ंदो थो वञा, सो तंहिंखे दया करे हथ ॾेई उकारे पार करियो ऐं पंहिंजो दास ॼाणी कुटुंब जे मोह रूपी अंधे खूह जे तरे मां कढी ॿाहिरि करियो। बादशाह जी इहा वेनती ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त जेसिताईं अंदर में यकीन न रखंदे तेसिताईं रुॻो ॻाल्हियुनि करण सां कल्याण कोन थींदई। छाकाणि त जेसीं जीव जी प्रीति जगत सां रहे थी तेसीं हुनजो छुटणु महाल आहे। ऐं जहान में जेके माण्हू ॾिसजनि था से सभु खाधे पीते जा माइट आहिनि। उहे जेसिताईं पिया खाईंदा तेसीं ॻाईंदा ऐं जॾहिं खाधो थींदुनि बंदि तॾहिं कंदा गिलाऊं। मतिलबु त सारो जगत पंहिंजे स्वार्थ जो आहे ऐं निर्धन ॾांहुं को निहारे बि कोन थो। इहो वीचार करे तूं कुटुंब जो मोह छॾे फिटो कर। अहिड़ो माइट जो दुख तोड़े सुख में सहायता करे सो हिकिड़ो ई परवरदिगार आहे। बाक़ी जहान जी प्रीत कंहिं कम जी न आहे। तंहिं करे परमेश्वर जी प्रीत सुखदायक ॼाणी हुन सां प्यार कर त अंत काल में तुंहिंजो छुटकारो करे ऐं हिते तोड़े परलोक में तोखे सुखी रखे। बादशाह दीन थी सतगुरनि जे कदमनि ते पियो ऐं चवण लॻो त साईं जेकी तव्हीं चओ था सो मां अवसि कंदुसि। मां हाणे घणी श्रद्धा धारे साईं जन जे शरण अची पियो आहियां, सो रहम फरमाए मूं ते का बाज करियो। इन ई तरह जॾहिं साहिबनि हुनखे दीन ॾिठो तॾहिं फरमायाऊं त जेके कैदी तो बंदी खाने में बंदि कया आहिनि तिन सभिनी खे आज़ादु कर ऐं जिन खां तो ज़ुल्म करे धन खसियो हुजे तिन खे घर वेठे मोटाए मोकिल ऐं सतनाम जो सिमरन कर जो सभिनी सुखनि जो दान ऐं सदा सहायक आहे। ग़रीबनि जी रख्या कर, ज़ुल्म करण खां तौबा कर ऐं जेको धन तो पाप करे कठो कयो आहे सो सॼो धणीअ जे नाले ख़ैरात कर त तुंहिंजो भलो थिए। साहिबनि जा इहे वचन मञी बादशाह सूबनि ॾांहुं कासिद रवाना कया ऐं परवानो लिखी मोकिलियईं त सभु जेल खाना ख़ाली कया वञनि, ख़ैरात जारी रहे ऐं रयत खे खसियल धन मोटी मिले। कासिद पहुचण ते सभिनी सूबनि बादशाह जे हुकुम जी पैरवी कई। इन ई रीत सतगुरनि जे पेर पाइण करे मुल्क मां ज़ुल्म लही वियो ऐं जिते किथे सुलह शांती ऐं ख़ैर जा कम थियण लॻा। तंहिंखां पोइ उते जा राकू बेटाऊं खणी महाराजनि वटि आया ऐं मथो टेके शुक्र अदा कयमि। बादशाह ॿई हथ ॿधी चयो त साईं तव्हां मूं ते वॾी महिर कई आहे जो मूं गर्क थियल खे बांह खां वठी ॿाहिरि कढियो अथव। हीअ रीत दीन थी बार बार साहिबनि जे चरणनि ते किरण लॻो। उन वक़्तु सतगुरनि ख़ुशि थी फरमायो त ख़ुदा सां मिलण जो इहो ई रस्तो अथई। तो ते जल्द ई दया थी आहे ऐं तुंहिंजा गुनाह सभु माफ़ थिया ऐं तुंहिंजो पिणु संसार जे बंधननि खां छुटकारो थींदो। बादशाह वेनती कई त तव्हां मुंहिंजो भलो कयो आहे ऐं सॼे देश जो उद्धार कयो अथव। अहिड़ीअ रीत दीन दयाल सतगुरु केतिराई ॾींहं उते रही सभिनी खे नामदान ऐं स्नान जो उपदेश ॾियण लॻा। बाक़ी वधीक बयानु चोथे भाङे में पढ़ो।
एकंकार सतगुर प्रसाद बानो चुड़कू। सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप। आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। आरती। जय नानक नामी जय सतगुर स्वामी। आरती उतारो सतगुरु अंतर जामी। पूरन पुरख पुरातन परमात्म रूपा अजर अमर निर्मोलक अगम अगाध ऊपा। जय जय गुरु नानक देव स्वामी। तुम प्रेरक माया के जीव ईश्वर आपे जगरच पालक नासक तुम बिन के थापे। जय जय गुरु नानक देव स्वामी। धर्म सहायक तन धन तुम्हें अवतारी मच्छ कच्छ वैरा सुनरसिंह ब्रह्मचारी। जय जय गुरु नानक देव। परशुराम रघुनंदन अद्भुति बोध भय कल के अंत कलु के खलदल नाश किए। जय जय गुरु नानक देव स्वामी। गुरु नानक निर्वाण निरंजन निरंकारी कलनिस में प्रकाशे पूरन ससवारी। जय जय गुरु नानक देव स्वामी। फिर अंगत ते गुरु अमर जनन के सुखदाता रामदास गुरु अर्जन भय शरणागत के त्राता। जय जय गुरु नानक देव स्वामी। हर गोबिंद हर राय हर कृष्ण कृपाला तेग बहादुर सिमरो तत्काला। जय जय गुरु नानक देव स्वामी। गुरु गोबिंद सिंह गुरु भूज दंडम खलखंडम मंडम जस नव खंडम पूरन ब्रह्मंडम। जय जय गुरु नानक देव स्वामी। धर्मशीलता शांत तेज बल गुण ज्ञानम सर्व कलानिधि धीर ज्योत दर दस बानम। जय जय गुरु नानक देव स्वामी। प्रेम सहित जो सिख आरती को गावे गुरमुख मन बांछत फल सो नर पावे। जय जय गुरु नानक देव स्वामी। ये आरती कड़ी बुद्धि त काने। परोपकारी सतगुरु केतरा ई ॾींहं कारून वटि रहिया ऐं जॾहिं सभु लोक सुखी थियण लॻा तॾहिं उन्हनि खे नाम ऐं दान जी सिख्या ॾिनमि। जिन कमाई से नियाल थिया इन ई तरह देश तां बौ लाए कारून खे सही वाट ते लाए सतगुरनि उतां हलण जी तयारी कई। जंहिं ते बादशाह अर्ज़ु कयो त महिरबानी करे मूं वटि रही पओ, ॿिए पासे छो तयारी कई अथव। मां पिणु तव्हांजो शेवक आहियां, बल्कि सॼे देश ते तव्हांजो उपकार आहे। मगर महाराजन रहण जी न कई। जंहिं ते बादशाह चयो त जेकॾहिं रहण नथो थिए त वरी मूंखे दर्शन कॾहिं मिलंदो। कृपा सागर फरमाइण लॻा त तूं नाम जो सिमरन कर त तुंहिंजो कल्याण थींदो। पंहिंजे हृदय में ध्यानु कजे, इहो ई असांजो गॾजन ॼाण। सतगुरु उतां वांदा थी हब्श विलायत ॾांहुं हलिया। जंहिं देश जो बादशाह वॾो दुष्ट हो, जंहिंजे देश में को हिंदू ॾिसण में ईंदो न त हिकदमि हुनखे नास करे छॾींदा हुआ। अहिड़े ख़ौफ़नाक हंधि नाम जपाइण ऐं उल्टे रस्ते मां कढी सही रस्ते ते लाइण, सभिनी कुकर्मनि खां हटाइण ऐं धर्म उपदेश ॾियण लाइ सतगुरु परोपकारी उते पहुता। उन वक़्तु आकाश मार्ग खां साहिबनि जे पैरण लाइ हिकिड़ो चोलो लथो, जंहिंजो चङो रंग ऐं नमूनो बेमिसाल हो। उन ते संस्कृत, सिंधी, फारसी, अरबी ऐं तुर्की 5 क़िस्मनि जा अखर लिखियल हुआ। इहो कुदरती जामो जंहिंजो तेज हैरानीअ जहिड़ो दिलि खे वणंदड़ हो। महराजन पंहिंजे गिचीअ में पातो ऐं शहर में जंहिं हंधि बादशाह रहंदो उते वञी वेठा, जिते माण्हू स्वामियुनि खे ॾिसी हैरत में पइजी विया। आस्ते आस्ते बादशाह खे ख़बर पई त ॿाहिरि हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे, जंहिंखे अहिड़ो गढलो पहिरियल आहे जो न कॾहिं ॾिठो न ॿुधो आहे। उन ते क़ुरान जा 30 सिपारा लिखियल आहिनि ऐं जुमिले 5 नमूननि जा अखर बिल्कुलु उम्दा निकितल आहिनि। बादशाह इहा ख़बर ॿुधी वज़ीर खे सॾाए चयो त ॿाहिरि हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे, जंहिंजे गिचीअ मां गढलो लहराए अच। गढलो जेको जामो पातो हो न। वज़ीर हुकुम मुजब सतगुरनि वटि आयो ऐं अॻियां बीह चयाऊंसि त फ़क़ीर
इहो गढिलो लाइ ॾे जो बादशाह घुरायो आहे। मुंहिंजो कसूर कोन्हे, जे न ॾींदे त बादशाह ॾुख ॾींदई। साहिबनि फरमायो त जे लही सघे त लाहे वञ। सभिनी गॾिजी ज़ोर लातो त जामो लहे ई न की पटण सां पटिजे, न की छिॼण सां छिॼे। सभई लोक हैरान थी विया। जॾहिं बादशाह इहा ख़बर ॿुधी तॾहिं ॾाढो गरम थियो ऐं चयईं त हिन में सभु हिंदुका लक्षण आहिनि, तंहिं करे वञी ॿोड़ियोसि। वज़ीर कावड़ जी महाराजनि वटि आयो ऐं पकिड़े वञी दरिया में विधांसि। वॾी वॾाई ईश्वर जी त चोलो असुल न ॿिनो, बल्कि हिकिड़ो फुड़ो पाणीअ जो बि न पियुसि ऐं सतगुरु दरिया मां ॿाहिरि निकिरी वेठा। लोक इहो तमाशो ॾिसी ॾाढो हैरान थी विया ऐं बादशाह खे वञी ॿुधायऊं त घणेई उपाव कया आहिनि पर फ़क़ीर ॿुॾे ई नथो। बादशाह हुकुम ॾिनो त काठियूं मथां विझी बाहि ॾेई साड़ियोसि। वज़ीर काठियूं गॾु कराए साहिबनि खे उन्हनि जे विच में विहारे बाहि ॾियारियईं, पर महाराजनि जे वार खे बि जोखो कोन लॻो। बाहि हिकदमि शीतल थी वई। सतगुरु सही सलामत वेठा ई रहिया। जॾहिं बादशाह खे इहा सुध पई तॾहिं हिकारी चिड़ लॻसि ऐं चयईं त इहो फ़क़ीर जादूगर थो ॾिसिजे, मुंहिंजे रूबरू मारियोसि। ईअं चई बादशाह गुरुजन खे पत्थरनि जो 1000 मण भार रखाए ख़ातिरी करे घर हलियो वियो। चयईं त हाणे की न बचंदो। फिर बात थी त गुरु बाबा अची भाई बाले ऐं भाई मर्दाने वटि वेठा, जिते माण्हू हिन खे ॾिसी अजब में पइजी विया त हिन फ़क़ीर जी राति गत नथी ॼाती वञे। ऐं बादशाह खे बि समाचार मिलियो त फ़क़ीर पंहिंजे संगतियुनि वटि वेठो आहे। हिते सभिनी वज़ीरनि गॾिजी वीचार कयो त या ख़ुदा, ही कहिड़ो इसरार आहे। उते के सियाणा बि वेठा हुआ। तिन चयो त ही फ़क़ीर परवरदिगार जी सूरत आहे। ॿिए में एतिरी तौफ़ीक़ न थींदी ऐं भाव रखी हिन जा क़दम चुमणु घुरिजनि। तव्हीं त सभु उपाव करे थका आहियो त कंहिं बि दस्तूर मरे नथो। तॾहिं बहितर आहे त अधीन थी वञी हुनखे पेरे पओ ऐं ख़ता बख़्शायो। बादशाह खे ॻाल्हियूं ॿुधी अंदर में डपु थियुसि ऐं वीचारणु लॻो त मूं वॾी भुल कई आहे ऐं मतां सॼो मुल्क गर्क थी वञे। तंहिं करे तरह तरह सौगातूं खणी सतगुरनि ॾांहुं पंधु पियो। रंग जो तमामु कारो ऐं डप सबबा घणो दीन मन थी साहिबनि जे चरण कमलनि ते अची किरी पियो ऐं हथ ॿधी चवणु लॻो त मूं घणियूं ग़लतियूं कयूं आहिनि, से रहम आणे मूंखे माफ़ करियो। जो तव्हीं गुण सागर आहियो, ख़बर कान थी पवे त तव्हीं पीरनि जा पीर या ख़ुदि ख़ुदा आहियो। अणॼाणाईअ में जेको कसूर मूंखां थियो आहे सो महिरबानी करे मूंखे माफ़ कयो। दीन दयाल स्वामी हुनखे अधीन ॾिसी फरमाइण लॻा त जेकॾहिं माण्हुनि खे मारणु छॾे ॾीं त तोखे बख़्शियो वेंदो, न त दोजख में वञी घणा दुख पाईंदे। बादशाह अर्ज़ु कयो त मूं शरण अची वरिती आहे, सो तव्हीं पंहिंजे बिरद जी लॼ रखंदव, बल्कि उनखां वाधारे ॿियो हुकुम हुजे त बि हाज़िर आहियां। साहिबनि फरमायो त जेकॾहिं तूं असांजी आज्ञा मञी थो त धणीअ जे नाले पंहिंजे देश में ख़ैरात जारी रख। बुखे खे अन्न ॾे, नंगे खे कपिड़ो ॾे, हीणनि जी परवरिश कर ऐं पाप कर्म सभु छॾे ॾे। बादशाह चवणु मञी उन मूजिबि कयो ऐं श्री नानक खे पीर करे पाण मुरीद थी चित सां शेवा करणु ऐं सतनाम सिमरणु लॻो। तंहिंखां पोइ श्री गुरु बाबा केतिरा ॾींहं उन शहर में रहिया ऐं सभु हंधि संदन पवित्र जस पखिड़िजी वियो। मुसाफ़िरनि जी पालना थियण लॻी। हिकिड़े ॾींहुं भाई बाले स्वामियुनि खे ख़ुलासो करे ॾिसी वेनती कई त हे कृपानाथ, ईश्वर अवतार श्री रामचंद्र महाराज जंहिं दैतनि जे कुल जो नास कयो आहे, लंका में समुंड जे मथां पत्थरनि जी पुल ॿधाई बांदरनि जे लश्कर समेत पार लंघे वियो हो, उन ज़मीन जे ॾिसण जी घणी अभिलाखा अथमि।
परम कृपालु फरमाइण लॻा त बाला तुंहिंजो चवण बिलाशक कबो। हिकदमि उतां रवाना थिया ऐं सिगो ई सेतुबंद रामेश्वर समुंड जे किनारे ते अची पहुता ऐं जंहिं हंधि रघुनाथ महाराज पुल ॿधाई हुई उते हिकु शिवलिंग थापियल हो। उहो ॾिसी भाई मर्दाने चयो त गुरुजी हिते शिवलिंग आस्थान कीअं थियो, कंहिं कयो ऐं कीअं पूॼा जे मातम जी सुध पई। इहो प्रसंग सॼो कृपा करे मूंखे ॿुधायो। तव्हीं गुज़रियल ऐं ईंदड़ समय जा ॼाणू आहियो। गुरुजन फरमायो त मर्दाना हिते रामचंद्र महाराज बांदरनि जो लश्कर वठी आयो हो ऐं समुंड ॾिसी वीचार कयाई त कहिड़ीअ तरह हिन जे पार पहुचजे। सभिनी गॾिजी सलाह कई त पुल ॿधाइजे। जा वार्ता रघुकुल मंज़ूर कई ऐं शुरूअ में शिव जी पूॼा करे पुल ॿधण जी आज्ञा ॾिनी, छाकाणि त कमु शुरू करण खां अॻे गुरूअ जी पूॼा करण करे कार्य विघ्न खां सवाइ पूरो थिए थो ऐं हीउ आस्थान तंहिं वक़्त खां वठी हिते हलियो अचे थो जो रघुवीर पाण पूरो करायो हो ऐं पथरनि ते पंहिंजो नालो लिखाए पुल ॿधायूं आहिनि। जा ॻाल्हि पिणु मशहूरु आहे। भाई मर्दाने अर्ज़ु कयो त गुरुजी इन वार्ता में मूंखे हिकिड़ो संसो थो पवे, सो कृपा करे निवृत करियो त अयोध्यापतीअ इहो कमु कीअं कयो, छो जो हर तरह समर्थ हो ऐं हर वक़्तु पाण उते बीठल हो। पोइ शिव जो पूॼन छो करायईं ऐं वरी पथरनि ते नालो छो लिखायईं। साहिबनि फरमायो त मर्दाना भॻवान हमेशह खां भगतनि जी वॾाई देवताउनि तोड़े मनुष्यनि में मथे कई आहे, जो शिव महाराज सभिनी भगतनि में वॾो आहे, जो अठई पैर ईश्वर जे ध्यान में रहे थो ऐं तंहिंखां सवाइ विष्णु सतोगुणी अछो रंग आहे ऐं शिव तमोगुणी श्याम रंग ऐं जो अठई पैर विष्णुअ जो ध्यानु धारे थो ऐं फ़क़ति सतोगुण ऐं तमोगुण जे करे सफ़ेद ऐं श्याम ॿ धारदार स्वरूप थिया आहिनि। न त उन में रतीअ जेतिरो बि भेद कोन्हे ऐं उन्हनि ॿिन्ही स्वरूपनि जी जोत हिकिड़ी आहे। ऐं पथरनि ते नालो सीतापति इन करे लिखायो त दर्शन करे उधार थोरनि जो थिए थो, मगर नाम जपण करे किरोड़े तरी था वञनि। तंहिं करे ही मिसाल हमेशह लाइ पिणु क़ाइमु रखी ॾेखारियऊं ऐं पुल तां लंघे अभिमानी दैतनि खे नास कयऊं। भाई मर्दाने अर्ज़ु कयो त गुरुजी मूंखे रघुनाथ महाराज जे कथा ॿुधण जी ॾाढी अभिलाखा आहे। कृपा करे ॿुधायो त कहिड़े कम वास्ते पुल ॿधाए पार विया हुआ ऐं छो लंका में वञी दैतनि खे मारियऊं। इहो सॼो प्रसंग ॿुधायो। सतगुरु फरमाइण लॻा त दशरथ नाले हिकिड़ो धर्मात्मा राजा हो। तंहिंखे केकई, कौशल्या ऐं सुमित्रा नाले 3 स्त्रियूं हुयूं। हिन खे पहिरीं स्त्रीअ मां राम, ॿीअ मां भरत ऐं टीह मां लक्ष्मण ऐं शत्रुघ्न जुमिले 4 पुट हुआ। जे काम समान सोभियावान अॼु नंढा सुभां वॾा थी खेलण जेॾा थिया। इहे वरी रामचंद्र जी कथा वॾी हलंदी न। हा वॾी आहे इलाही। बोल सतगुर देव भगवान की। माता मैर कजो मुते मां बार तुंहिंजो आया। अम्मा मैर कजो मुते मां बार तुंहिंजो आया। जपे नाम सदा जग में मां प्यार तुंहिंजो पाया। जपे नाम सदा जग में
गुनाहनि जी माफ़ी करे पाप बणियसि पापी ॾिजो गुनाहनि जी माफ़ी सदा ऐबनि खे ढकिजो मां ॿार तुंहिंजो आहियां सदा ऐबनि खे ढकिजो मां ॿार तुंहिंजो आहियां माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां मिट माइट संगी साथी सभु सुख जा बाराती मिट माइट संगी साथी सभु सुख जा बाराती हिकु तूं ई सचो साथी हर हाल में साथ ॾिजनि हिकु तूं ई सचो साथी हर हाल में साथ ॾिजनि माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां भलो बाग थियो मुंहिंजो करे कुर्ब कयो पंहिंजो भलो बाग थियो मुंहिंजो करे कुर्ब कयो पंहिंजो भुलिजी न भुलां तोखे इहा महिर सदाई कजो भुलिजी न भुलां तोखे इहा महिर सदाई कजो माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां सुख दुख में साथ ॾिजो मां प्यासीअ खे पार कजो सुख दुख में साथ ॾिजो मां प्यासीअ खे पार कजो प्रेमिन खे पार कजो मां दास तुंहिंजो आहियां चरणनि जो ध्यानु ॾिजो मां दास तुंहिंजो आहियां माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां जपे नाम सदा जग में मां प्यार तुंहिंजो पायां जपे नाम सदा जग में मां प्यार तुंहिंजो पायां माता महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां अम्मा महिर कजो मूं ते मां ॿार तुंहिंजो आहियां
ईअं चवां पई न त ॿुधाईंदीमांव कथा। हिकिड़ो सेठ हो वॾो, ज़ाल मरी वई हुअसि, पुटु हुयुसि हिकिड़ो। हिन जो पुटु पढ़ाईअ में ॾाढो होशियारु हुयुसि, ॾाढो। जॾहिं कॉलेज में आयो, लास्ट ईयर हुअसि, त हिकिड़े ॾींहुं ॿई रोटी पिया गॾु खाइनि त पिणस पुछेसि थो त पढ़ाई कीअं थी हलई? त चएसि थो बाबा ॾाढी सुठी थी हले, ऐं मूंखे ॾाढी भई हिन दफ़े आशा आहे त मां सॼे कॉलेज में फस्ट ईंदुमि, मां एॾी हिन दफ़े महिनत कई आहे। त हू ख़ुशि थो थिएसि सेठ, चयईसि ईअं? चयईसि त पीउ खां पुछे थो त अगरि मां फस्ट अचां सॼे कॉलेज में त तूं मूंखे छा गिफ्ट ॾींदे? त चयईसि जेको तूं चवंदे। चयईसि मां हिकु कार ॾिसी आयो आहियां, हिकु शोरूम में स्पोर्ट्स कार, उहा मूंखे वठी ॾींदे? चयईसि हा, पोइ छा आहे, सेठ हो वॾो, पैसे जी त काई कमी हुअसि कोन। चयईसि हा वठी ॾींदुमि। त हिन पाण वधीक महिनत कई भई मूंखे कार मिलंदी। हिन जा पेपर पूरा थी विया, पेपर ॾाढा सुठा वियसि। आख़िर उहो ॾींहुं बि अची वियो रिज़ल्ट जो, त सच में सॼे कॉलेज में फस्ट आहे। ॾाढो ख़ुशि थींदो। उतां ई पीउ खे फ़ोन थो करे त मां जीअं तव्हांखे चयो न, ईअं मां फस्ट आयो आहियां, हाणे मां अचां न त मुंहिंजी गिफ्ट तयारु हुजे। सभिनी दोस्तनि खे माना ॿुधाए थो, ख़ुशि पियो थिए ॾाढो। घर आयो हिनखे ईअं हो भई कार पई हूंदी, मां दर खोलींदुसि ऐं भई कार पई हूंदी, चाबी मूंखे पीउ हथ में ॾींदो, पर ईअं कोन थियो। आयो ऐं पीउ खे माना गॾिजेसि बि थो, पेरे पएसि थो, पिणस वाधायूं बि ॾिएसि थो। चएसि थो मुंहिंजी गिफ्ट, त पिणस हिकु शास्त्र थो ॾिएसि, रामायण, सोनेरी अखरनि सां मथां लिखियलु रामायण, उहो ईअं ॾिएसि थो हथ में। हुन जा त 2 बि विया, 6 बि विया। चई भेणा मुंहिंजे पीउ खे हेॾो पैसो आहे, मां घुरी बि त ख़ाली कार आहे न, ॿियो त कुझु कोन घुरियो थी मांसि। त कार जी चाबी नथो ॾिए ऐं उहे रामायण खणी ॾिए थो मूंखे। ॾाढो हिनखे अंदर में सदमो पहुची वियो। मूंखे हा बि कई ऐं भई कार वठी ॾींदोमांइ, पोइ मूंखे कार छो न वठी ॾिनई? हे पंहिंजे रूम में उहो रामायण रखी टेबल ते वेही थो रहे चुप करे। पिणस त जीअं माना होसि रूटीन हली वियो ऑफिस। हिन हिकु चिठी लिखी रखी हिन रामायण जे मथां ऐं घर छॾे हलियो थो वञे। त मां भई ॿियो त कुझु कोन घुरियो, ख़ाली हिकु कार घुरी ऐं उहो बि फस्ट आयुसि तॾहिं। मां पंहिंजी पूरी महिनत कई, पर मूंखे उहा न मिली। मां वञा थो, केॾे थो वञा उहो कुझु बि न। नौकर पुछेसि थो त केॾे थो वञे, हुनखे बि ॿुधाए कोन थो। घर छॾे हलियो थो वञे। पिणस घर अचे थो त ॾिसे थो त छोकिरो आहे ई कान।
नौकर खां पुछे थो, नौकर चएसि थो मां त इलाही पुछियोमांसि पर मूंखे ॿुधाई कान त मां काॾे थो वञा। मूंखे ख़ाली ईअं चई वञा। हिनखे ॾाढो ॾुख पियो थिए पिणस खे। हे माॻे शहर छॾे ऐं हलियो वियो ॿिए शहर में। उते महिनत करे ऐं पाण पंहिंजो पेट पाले पियो। होशियारु त हो ॾाढो, चङो पैसो बि गॾु कयईं, उते शादी बि कयईं। चङा साल थी विया त हिनखे पीउ जी ॾाढी यादि पई अचे। फोन खणी ऐं करे थो, खणी वरी रखे थो, खणी वरी रखे थो, पर रही न पियो सघे उन ॾींहुं। चए पियो न अॼु त मूंखे कीअं बि करे पीउ सां ॻाल्हाइणो। फोन कई त साम्हूं नौकर खयसि फोन। ये पुछेसि थो त हे बाबा किथे आहे? चईंसि सेठ तो फ़ोन करण में ॾाढी देरि करे छॾी। तूं जीअं घर छॾे वियो आहीं तीअं सेठ भई बीमार पियो। तुंहिंजे यादि में उनखे न कुझु खाइणु वणे, न काई ॻाल्हि पई वणेसि, न छा, अलाए कीअं पियो हले, अलाए कीअं पियो जीए। 8 ॾींहं थिया आहिनि गुज़ारे वियो। फ़ोन हथ मां किरी पियो। ज़ाल खे वठी ऐं जल्दी जल्दी अचे थो पंहिंजे घर। पिणस जो माना फोटो पियो हार चढ़ियल, ॾाढो रोए थो पीउ जे अॻियां। पंहिंजे रूम में थो वञे त रूम जीअं माना हुस सेट थियल ईअं ई पियो हुअसि, सॼो साफ़। जेका शइ जिते पई हुअसि उते ई पई हुअसि। त जेको रामायण रखी वियो न पाण टेबल ते, उहो खणे थो, खणी ऐं ईअं पहिरियों पनो खोले थो त पिणस जी चिठी पई। उन में लिखियो हुअईं त भॻवानु मूंखे ख़बर नथी पए त मां पुट खे गिफ्ट कहिड़े नमूने ॾियां ऐं कीअं उनखे ख़ुशि कयां। मां चाहियां थो पैसो भले हुजेसि, भले सभु शौक़ पूरा करे, पर गॾो गॾु हिनखे संस्कार बि हुजनि। इन करे मां हे रामायण ॾियांसि थो। हिन मां जेको हिनखे खपंदो नी उहो मिलंदुसि। वरी ॿियो पनो ईअं उथलाईंदो पियो वञे, अंदरां हिकु बिल निकितुसि। जेका इहा कार ॾिसी आयो न उन कार जो बिल पियो हुअसि ऐं उहा ई तारीख़ जंहिं ॾींहुं हिन जो रिज़ल्ट हो। वरी खोलींदो पियो वञे त कुझु किरियोसि हेठि। ॾिठई त हिकिड़ो कवर हो। कवर खईं, खोलियईं त उन कार जी चाबी। पोइ त हिनखे एॾो पियो ॾुख थिए, चए पियो मां हे छा कयो। भले मूंखे जेको बि ॾिनई चाबी मूंखे हथ में भले न ॾिनई, पर रामायण जो ॾिनो हुअईं त मां उहो वठांसि त हां प्यार सां, उहो खोले ॾिसां त हां नी। मां ईअं छो न कयो। त भॻवान बि असांखे अहिड़ियूं अनेक गिफ्टूं ॾींदो आहे, पर कहिड़े नमूने ॾिए थो उहो असांखे ख़बर नथी पए। असांखे पोइ जॾहिं सम्झ थी अचे तॾहिं ॾाढी देरि थी वञे, जो असां भॻवान जा शुकराना नथा करे सघूं। बोलो सतगुरु देव भॻवान